नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त मसूद बुरगड़ी में खबर ॾींदा PPHI ज़िला हैदराबाद तरफा बेसिक हेल्थ यूनिट मसूद बुरगड़ी में कोरोना वैक्सीनेशन की कैंप लगाई वई, जंहिंमें इलाइके वासियुनि खे वैक्सीन कई वई, जंहिंमें बेसिक हेल्थ यूनिट मसूद बुरगड़ी जे इंचार्ज डॉक्टर निज़ामुद्दीन मलिक, PPHI जो फोकल पर्सन डॉक्टर वसीम जोकियो, डॉक्टर राणा प्रदीप कुमार ऐं ॿियनि कोरोना जो वैक्सीनेशन कैंप में हिस्सो वरितो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर हैदराबाद जे हुकुम तहत दे काठड़ी जो तपेदार ख़ालिद भाटी कोटार मदद अली भट्टी ऐं ॿियनि बि रज़ाकाराना तौर हिस्सो वरितो। गुज़ारिश कंदासीं जिते जिते कैंपूं जेका लॻनि पियूं वैक्सीनेशन जे हवाले सां त जेका जो असां उते जे माण्हुनि खे उते जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ऐं जेके बाशऊर जेके दोस्त आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेका कोई वैक्सीनेशन जेको कोरोना का बचाव जेको वैक्सीन लॻे पई हुन में वधि शिरकत करे जेका पंहिंजे पाण खे महफ़ूज़ कयो, पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ कयो, पंहिंजे इलाइक़े खे महफ़ूज़ कयो। सुठे नमूने कंहिं पेशेंट माण्हू खे का तकलीफ़ ई कान्हे, ईज़ी सिस्टम सां थिए पियो थो कमु, को इशू कोन्हे। थोरा माण्हुनि खे कन्विंस करणु खपे त तव्हां वैक्सीन कराए सघो। मथां खां सख़्ती आहे, जेकॾहिं केरु न हणाईंदा त पाण ई परेशान थींदा माण्हू। कैंप लॻाइणी आहे, असां हाज़िर आहियूं, महिरबानी करे उनखे तव्हां ॿुधायो त जीअं असां हुते वरी पहुची वैक्सीन करियो। हा, इहो सबबु आहे मुख़्तलिफ़ ई जेके फेसबुक आहे या व्हाट्सअप आहे या मुख़्तलिफ़ किथे कंहिंजे ज़रिए कंहिंजे मीडिया जे ज़रिए कंहिंखे ग़लति ॿुधाए थो वञे, पर मीडिया हालांकि ग़लति कोन ॿुधाईंदी, पर हे फेसबुक जेको अॼुकल्ह हले थो पियो उन ते काफ़ी रूमर्स हलनि था पिया, मुख़्तलिफ़ ग़लति ख़बरूं हलनि थियूं पियूं त को नांग थी थो वञे, को बागू थी थो वञे, को छा थी थो वञे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे भाउ, पहिरियों त असां लॻाई आहे सभिनी खां अॻु हेल्थ केयर वर्कर सभिनी खे पहिरियों असांखे लॻी, उन खां पोइ ॿियनि खे लॻाइयूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।